बशीर खान कुरैशी, शहीद बशीर खान कुरैशी, मिसर बादशाह। फर्दर एक डॉट लगाए ऐं डॉट सां हिकिड़ी असां पेंटिंग क्रिएट कंदा आहियूं। अच्छा, ठीकु आहे। हिकिड़ी जेका पेंटिंग कंप्लीट थींदी आहे उहा, ऐं जेका मुंहिंजी पहिरीं जेका पेंटिंग हुई उनमें मूं हाफ मिलियन में पेंटिंग ठाही, जेका सैलाब आयो 2022 में 5 लख नुक़्ता। 5 लख नुक़्ता। दोस्तों हिकिड़ो टुबको लॻे थो हिन में। दोस्तों पॉइंटर हीअं न हलंदो आहे, हिकिड़ो टुबको, हिकिड़ो ई वॾी महिनत, वॾी जफ़ाकशी ऐं वॾो टाइम टेकिंग कमु आहे। सही आहे। अच्छा, हीअ तव्हां जेका ठाही आहे ही असल में कोयले सां ठहियलु आहे, चारकोल। ही कोयले मां ठहियलु आहे जेके, ऐं इनखे पहिरीं फस्ट जी ड्रॉइंग आहे, उन खां पोइ कोयलो जेको नॉर्मल हूंदो आहे, हीअ जेको मतिलबु डॉट में असां नुक़्तो लॻाईंदो आहे, लाइन्स हिकु लाइन्स ड्रॉ करे उन मां हिकिड़ी पेंटिंग क्रिएट करणु, त हीअ उन मां थियल आहे। हा, ऐं सिंध जो आर्किटेक्चर आहे, अॻु जो पुराणो आर्किटेक्चर हो उनखे मूं हुन ड्रॉ कयो आहे। आतिफ़ असलम जी स्केच आहे। सो हीअ स्केच ग्रेफाइट पेंसिल में आहे, ऐं हीअ रैंडम स्केच आहे जेको नॉर्मली ठहंदो आहे उहो आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। सिंध जा माण्हू तमामु बासलाहियत आहिनि, इन में को शक कोन्हे को। ऐं आर्ट जी फील्ड में सिंध जे माण्हुनि जी सलाहियतुनि खे दुनिया मञे थी। सिंध जो अहिड़ो ई हिकिड़ो आर्टिस्ट आहे मोहम्मद अली मंगरियो, जंहिं पंहिंजे फ़न वसीले, पंहिंजे कम वसीले मुल्क अंदरि थोरे अरसे अंदरि तमामु वॾो नालो पैदा कयो आहे, छाकाणि त हुन आर्ट जी फील्ड में पंहिंजी सलाहियतुनि सां तमामु अनोखो ऐं यूनिक कमु कयो आहे। उहो असां सां गॾु मौजूदु आहे। ढोरो नारो जेको उमरकोट ज़िले जो शहरु आहे, उन जो हिकिड़ो स्कूल आहे, उते अॼुकल्ह टीचिंग करे थो, ॿारनि खे आर्ट सेखारे थो। साणसि कचहरी कयूं था, संदसि जेको आर्ट वर्क आहे उहो तव्हांखे ॾेखारींदा, उनजे बारे में तव्हांखे ॿुधायूं था। पंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो ऐं अॻिते हली तव्हांखे वीडियो पसंदि अचे त लाइक ऐं शेयर ज़रूरु कजो। दोस्तों ढोरो नारो उमरकोट ज़िले का एक शहर है, उसके एक स्कूल में मौजूद हैं। बहुत ही खूबसूरत और बहुत ही मयारी स्कूल है। वहाँ पर ये टीचिंग करते हैं, बच्चों को आर्ट पढ़ाते हैं। मोहम्मद अली मंगरियो, इनके बारे में थोड़ा सा हम आपको बताएं कि पाकिस्तान के बहुत ही बासलाहियत आर्टिस्ट हैं और बहुत ही यूनिक काम करते हैं। अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ॿुधायो। खैर सर, तव्हांजी महिरबानी जो तव्हां पीपल्स स्कूल ढोरो नारो में आया, ऐं एज़ ए आर्ट टीचर आउं पीपल्स स्कूल ढोरो नारो में 1 ईयर खां कमु कयां पियो। सो हिते मुंहिंजो जेको मक़सदु एम हो त मुंहिंजा जेके आर्ट स्टूडेंट्स हुजनि, जेको आउं कमु कयां थो उहो सेम मां उन्हनि ताईं मुंतक़िल करे सघां। सो पीपल्स स्कूल ढोरो नारो में जॾहिं खां मूं कमु स्टार्ट कयो आहे त हिन टाइम ताईं आर्ट जा स्टूडेंट जेके बि स्टूडेंट आहिनि उन्हनि जो ॾाढो ज़बरदस्त कमु आहे, ऐं हू रियलिज़म ते बि उन ते अचूं था। पहिरीं थोरो पंहिंजे कम जे बारे में ॿुधायो। ठीकु आहे। हाणे जीअं मूं दोस्तनि खे ॿुधायो त तव्हांजो कमु आहे अनोखो ऐं यूनिक, त असांखे का यूनिक शइ ॾेखारियो। बिल्कुलु यूनिक ते मुंहिंजो जेको हीअं त ही तव्हां जेके ऑयल कलर आहे, यूनिक ते त पॉइंटलिज़म मूवमेंट जेको डॉट आर्ट आहे उन ते तव्हां हलंदा त डॉट आर्ट, जंहिं ते टुबकनि वारी या नुक़्तनि वारी आर्ट जेका चऊं, जेका हीअ आहे जंहिंमें असां डॉट लॻाए ऐं फर्दर हिकु डॉट लॻाए ऐं डॉट सां हिकिड़ी असां पेंटिंग क्रिएट कंदा आहियूं। अच्छा, ठीकु आहे। हिकिड़ी जेका पेंटिंग कंप्लीट थींदी आहे उहा, ऐं जेका मुंहिंजी पहिरीं जेका पेंटिंग हुई उनमें मूं हाफ मिलियन में पेंटिंग ठाही, जेका सैलाब आयो 2022 में 5 लख नुक़्ता। 5 लख नुक़्ता। अच्छा, 5 लख नुक़्तनि ते जेका मूं पेंटिंग ठाही उहा हुई। हुन खां पोइ 1 मिलियन ते बि वई, काइद अज़म जो पोर्ट्रेट हो। ऐं हींअर जेको आउं कमु कयां पियो, हीअ पॉइंटलिज़म कलर में कयां पियो। पहिरीं हो ब्लैक एंड वाइट में, हाणे जेको आउं पॉइंटलिज़म ऐं डॉट आर्ट में कमु कयां पियो, नुक़्ते वारी आर्ट में, त उहो हाणे कलर में कयां पियो। त जेको थोरो चेंज बि आहे, यूनिक त बिल्कुलु आहे, टाइम बि लॻे थो। जी, बोर्ड वारी हीअ जेका 5 लख नुक़्तनि ते ठहियलु आहे। 5 दोस्तों हिकिड़ो टुबको लॻे थो हिन में। दोस्तों पॉइंटर हीअं न हलंदो आहे, हिकिड़ो टुबको, हिकिड़ो ई वॾी महिनत, वॾी जफ़ाकशी ऐं वॾो टाइम टेकिंग कमु आहे। केतिरो वक़्तु लॻो भाउ हिन खे ठाहिण में? हिन मुंहिंजो अंदाज़न जेको टाइम लॻो उहो 4 खां 5 महीना मूंखे लॻी हलिया ऐं इन जी टोटल प्रोसेस में। पर जेकॾहिं आम तरीक़े सां ठाहिया केतिरो वक़्तु लॻे? आम तरीक़े सां ठाहियूं त 2 हफ़्तनि में कंप्लीट थी सघे थी। अगरि नॉर्मल स्केच असां ठाहियूं या पेंटिंग ठाहियूं त 2 हफ़्तनि में कंप्लीट थी सघे थी। जीअं ऑयल कलर आहे त हीअ 2 हफ़्तनि में कंप्लीट। पर डॉट आर्ट जेको आहे उहो हिकिड़ो टाइम वठे थो, उनमें हिकिड़ो टाइम लॻे थो, उन खां पोइ हिकिड़ी पेंटिंग क्रिएट थिए थी। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, कॉन्सेप्ट बेस पे आहे। कॉन्सेप्ट इहो आहे
त मूं उन टाइम ते सैलाब ॾिठो ऐं उन सिचुएशन ॾिठी, उन खां पोइ मूं उनखे पंहिंजे कैनवास ते जेको आहे उहो ड्रा कयो। हीअ तव्हां जेका ठाही आहे ही असल में कोयले सां ठहियलु आहे, चारकोल। ही कोयले मां ठहियलु आहे जेके, ऐं इनखे पहिरीं फस्ट जी ड्रॉइंग आहे, उन खां पोइ कोयलो जेको नॉर्मल हूंदो आहे काठी मां कोयलो थींदो आहे उहो उनखे शॉर्प करे उन खां पोइ उन ते ही पेंटिंग ठाही आहे। ऐं कुझु डिटेल्स जेके आहिनि इहे ग्रेफाइट पेंसिल जा आहिनि। दोस्तो तमामु घणो कमु आहे भाउ मोहम्मद अली जो, तमामु थोरियूं जेके आहिनि पेंटिंग्स ऐं आर्ट वर्क हिते पियल आहे। हीअ हैरी पॉटर जो जेको आहे स्केच, ही बि डॉट आर्ट में आहे। अच्छा हीअ बि नुक़्तनि सां ठहियलु आहे। अच्छा वेरी गुड। हिन जो छा भाउ कॉन्सेप्ट आहे? ॿारड़ो हिन जो वात जेको आहे सो फाटल आहे ऐं थोरो ॿारनि जी हिकिड़ो सीरीज़ स्टार्ट कई। अक्सर मुंहिंजो कमु जेको आहे उहो ॿारनि ते आहे। तव्हां हर पेंटिंग में वञो त मुंहिंजो ॿारनि ते कमु थियल आहे। ॿारनि ते ईअं त मूं फेस एक्सप्रेशन ते कमु कयो, फीलिंग्स जेके हूंदा आहिनि ॿारनि जूं, फेस एक्सप्रेशन्स उन ते कमु कयो। त हीअ बि उन मां हिकु आहे। ऐं हीअ हिते जो ॿारड़ी जो जेको ॿार आहे उनजी जेको कैप्चर करे उन खां पोइ पेंटिंग ठाही आहे। कलर आहे, हीअ पेंसिल कलर में आहे, लाइन वर्क आहे। अगरि हू डॉट आहे त हीअ लाइन्स लॻाए उन मां पोइ लाइन्स आहिनि बिल्कुलु। हीअ लाइन वर्क आहे कलर में। हीअ जेको मतिलबु डॉट में असां नुक़्तो लॻाईंदो आहे, लाइन्स हिकु हिकु लाइन्स ड्रॉ करे उन मां हिकिड़ी पेंटिंग क्रिएट करणु। त हीअ उन मां थियल आहे। हा, ऐं सिंध जो आर्किटेक्चर आहे जेके मतिलबु त अॻु जो पुराणो आर्किटेक्चर हो उनखे मूं ड्रा कयो आहे। हीअ आहे ड्राई पेस्टिल्स, चांक जंहिंखे कलरफुल चांक असां चऊं, जेके प्लास्टर में ठहंदा आहिनि उन्हनि खे, ऐं चारकोल इन में सेम कोयलो यूज़ कयल आहे। ऐं हीअ जेको आतिफ़ असलम जी स्केच आहे, सो हीअ स्केच ग्रेफाइट पेंसिल में आहे। ऐं हीअ रैंडम स्केच आहे जेको नॉर्मली ठहंदो आहे उहो आहे। दोस्तो परफेक्शन ॾिसो भाउ जे कम में। केतिरो वक़्तु पुराणी आई? हिन खे अंदाज़न साल थी वियो। साल खनि पुराणो आहे। हाणे साल खनि पुराणो आहे ऐं हाणे जेको ताज़ो कमु आहे उन में माशाल्लाह तमामु घणो निखार बि अची चुको आहे। कम में परफेक्शन तमामु। डॉट आर्ट में जेको नुक़्ते वारी पेंटिंग्स आहिनि उन में आहे। बशीर ख़ान कुरैशी, शहीद बशीर ख़ान कुरैशी, मिसर बादशाह। अच्छा साईं जी बि तव्हां नुक़्तनि में ठाही आहे ऐं शहीद बशीर ख़ान कुरैशी जी बि नुक़्तनि में ठहियलु आहे। माशाल्लाह तव्हां परफेक्शन दोस्तो पाण ॾिसी सघो था। अॻिते हलूं था। हीअ वाटर कलर में ठहियलु आहे। वाटर कलर। हलो साईं अॻिते हलो। हीअ डॉट में ठहियलु आहे। हीअ इनकम्पलीट आहिनि भला? हीअ इनकम्पलीट। हीअ असल में जेको मूंखे पेंटिंग ठाहिणी पवंदी आहे उन लाइ पहिरीं आउं स्केचिंग कंदो आहियां। आइडियाज़ पंहिंजा जेके आहिनि उहे इन स्केच बुक ते ड्रा कंदो आहियां, उन खां पोइ वॾी पेंटिंग ते वेंदो। अच्छा सही आहे। हीअ अजमल सावन। हीअ वाटर कलर में आहे। सही आहे। हीअ बि डॉट आर्ट में। अच्छा हीअ बि डॉट आर्ट में। अच्छा हीअ यूनिक कमु तव्हां किथां सिखियो ऐं मुल्क में ॿियनि ॿिया आर्टिस्ट बि कंदा? बिल्कुलु ॿिया आर्टिस्ट कंदा आहिनि, पर उन्हनि जी हिकिड़ी यूनिकनेस मुंहिंजी इहा आहे त आउं उनजो टाइम पीरियड आहे उनखे काउंट कयां थो। जेको डॉट्स आहिनि उन्हनि खे काउंट कयां थो। स्केचिंग थींदी आहे, स्केचिंग खां पोइ असां वेंदा आहियूं डिटेल डॉट ते। जेके नुक़्ता जेके लॻाइबा उहे बाद में लॻाइनि, उनमें लाइट टू डार्क कढिबो आहे। अच्छा हिन जो छा कॉन्सेप्ट आहे? कोरोना हीअ असल में कोविड आयो, हीअ असांजो रेनेसेंस पीरियड जो आर्टिस्ट आहे सिल्वर डाली। त उनजी मूं स्केच ठाही। छो त आउं आर्टिस्ट आहियां, मूं उन हिसाब सां मूं उनखे हिकिड़ो कैनवास में आंदो। आर्टिस्टनि जी जेका सिचुएशन कोविड में हुई उहा इहा हुई, हू घर ताईं महदूदु आहे, उन्हनि जो कमु जेको आहे उहो सेल आउट कोन थियो ऐं हू हिकिड़ो सोसाइटी में पंहिंजो कमु कोन था ॾेखारे सघूं, उन हिसाब सां मूं ही ॾेखारियो। अच्छा तव्हां ज़ाहिर आहे थोरो कमर्शियल बि कमु कंदा आहियो। बिल्कुलु। हाणे हीअ जेका वॾी पेंटिंग आहे जंहिंमें तव्हां चओ था 5 लख नुक़्ता आहिनि, त इन जी तव्हांजी क़ीमत लॻी आहे? हिन जी मूंखे क़ीमत लॻी आहे 1.5 लख प्राइस लॻी वई। बट मुंहिंजो जेको उहो आहे त हिन पेंटिंग मुंहिंजी फस्ट पेंटिंग आहे ऐं बिल्कुलु प्यार बि आहे। हिकिड़ो आर्टिस्ट पंहिंजे आर्ट वर्क सां मुहबत कंदो आहे, त हीअ पेंटिंग हाली फ़िलहाल मुंहिंजो जेको आहे उहो इरादो कोन्हे त आउं उनखे सेल आउट कयां। अच्छा हूअं आमतौर तव्हां केतिरियूं सेल कंदा आहियो महीने में ऐं केतिरी हुनजी प्राइस? महीने में हिकिड़ी पेंटिंग मुंहिंजी जेका आहे उहा नॉर्मली वेंदी आहे ऐं उन पेंटिंग जी प्राइस 60 खां 70 हज़ार रुपया हूंदी आहे। महांगे में महांगी कहिड़ी पेंटिंग हुई? केतिरे विकिरो कई तव्हां? मैं डॉट आर्ट ठाही हुई बेनज़ीर भुट्टो जी,
जेका मूं 1.5 लाख में सेल कई। अच्छा, ही कुछ स्टूडेंट्स बिल्कुलु ही बेसिक ड्राइंग कनि पिया, जेको जंहिंखे असां चवंदा स्टिल लाइफ पिया आहे। हिननि खे असां उहो सेखारूं था त ड्राइंग करण खां पोइ स्केचिंग कीअं कई वेंदी आहे, स्केचिंग अगरि असां ड्राइंग करण खां पोइ उनखे स्केच में कन्वर्ट कीअं कयूं, त हू बेसिक ड्राइंग कनि पिया। ऐं बिल्कुलु तव्हां ॾिसंदा हूंदा त माशाल्लाह हिननि जी ड्राइंग बहितरु आहे। ऐं अॻु जेको कमु हो ऐं हींअर ॾिसूं त हुनमें जाम काफ़ी ॿार हिकिड़ो त आर्ट जेको आहे उहो गॉड गिफ्टेड हूंदो आहे। ॿारनि जी दिलचस्पी बि आहे आर्ट में, उन हिसाब सां ई स्केचिंग पिया कनि। अच्छा दोस्तो, अॼुकल्ह जे माहौल में ॿारनि खे आर्ट वर्क सेखारणु तमामु हिकिड़ी मस्बत ॻाल्हि आहे, छाकाणि त तव्हां ॾिसो था सोसाइटी में ॿारनि जे इर्द गिर्द केतिरनि समाजी बुराइनि जा ख़तरा आहिनि। ड्रग्स जो वॾो ख़तरो आहे, ॿियूं ॿार बुरी सोबत में अची वञनि था। ॿियो मोबाइल जे इस्तेमाल जो रुझान जेको आहे ॿारनि में तमामु घणो वधी वियो आहे। वॾे शौक़ सां ॿार मोबाइल फ़ोन इस्तेमालु कंदा, जंहिंखे पिणु रोकण जी ज़रूरत आहे। ॿारनि खे हिन उमिरि में मोबाइल इस्तेमालु न करणु ॾियणु घुरिजे। त ही उहा सरगर्मी आहे, आर्ट उहा शइ आहे जंहिंजे वसीले ॿारनि में हिकिड़ी त एक्टिविटी जो रुझान पैदा थिए थो, उहे एंगेज रहनि था, पंहिंजी सलाहियतुनि में निखार आणीनि था। उन्हनि जो जेको आहे सो टाइम वेस्ट बि नथो थिए, हू मोबाइल में पंहिंजो टाइम ज़ाया नथा कनि, बुरी सोबत में नथा वञनि, हिकिड़ा बासलाहियत इंसान थी उभरी सघनि था। तंहिंजे करे हिन स्कूल में आर्ट सेक्शन आहे ऐं वॾी ख़ुशनसीबी आहे हिन स्कूल जी, हितां जे स्टूडेंट्स जी, जो भाउ मोहम्मद अली मंगरे जहिड़ो माशाल्लाह हिकिड़ो तमामु बासलाहियत आर्टिस्ट हिन जो टीचर आहे। मूं भाऊ जी अॻु में बि स्टोरी ठाही ऐं जॾहिं मूं हुन पहिरियों दफ़ो हुन जो कमु ॾिठो, यकीन करे आउं बि हैरान थी वियुसि। ब्रिलियंट ऐं एक्सीलेंट, आउटस्टैंडिंग कमु कंदो आहे भाउ। ठीकु आहे भाउ, वॾी महिरबानी। त दोस्तो, हीउ जेको ढोरे नारे जो हिकिड़ो स्कूल आहे, तमामु सुठो स्कूल आहे, बिल्डिंग गवर्नमेंट जी आहे, हलाए हिकिड़ी NGO थी। स्कूल नज़र ते ॾाढो सुठो पियो अचे, पर हीउ स्कूल कीअं हले थो, कमर्शियल बुनियादुनि ते हले थो। स्कूल जे तालीम जो मयार कीअं आहे, हिन जो जाइज़ो वठूं था पाण। सिंध जो ख़ूबसूरत आर्टिस्ट मोहम्मद अली मंगरियो अॼुकल्ह ज़िले उमरकोट जे इलाइक़े ढोरो नारो जे जंहिं स्कूल में आर्ट टीचर तौरु कमु करे रहियो आहे, उन स्कूल जी इमारत त तमामु शानदार आहे ऐं तालीम खाते तरफ़ां ताज़ो ई करोड़े रुपयनि जी लागत सां तयारु कई वई आहे। हिन हायर सेकेंडरी स्कूल खे सिंध एजुकेशन फाउंडेशन जी फंडिंग सां हिकु NGO हलाए रही आहे, जिते प्रिंसिपाल खां वठी टीचर्स ऐं ॿिए अमले ताईं ख़ानगी तौरु भर्ती थियल आहिनि। दावा कई वञे थी त पीपल्स स्कूल ढोरो नारो में तालीमी मयार वॾनि प्राइवेट स्कूल्स खां बि बहितरु आहे। उन हवाले सां स्कूल जे प्रिंसिपल उमेर मेमण असांखे स्कूल विज़िट करायो ऐं तालीमी मयार जी हिकु झलक पेश कई। हींअर तव्हांखे मां केमिस्ट्री लैब में वठी पियो हलां। त हीअ असांजी केमिस्ट्री लैब आहे, जिते असांजा 9th क्लास जा ॿार हींअर जेका आहे कुझु प्रैक्टिकल्स करे रहिया आहिनि। तव्हां ॾिसी सघो था, सर असांजो केमिस्ट्री जो सब्जेक्ट स्पेशलिस्ट आहे। हीअ ॿार उहे ॿार आहिनि सर जंहिं पहिरियां लैब्स में कॾहिं बि कमु न कयो हुयो, ऐं अलहमदिल्ला हींअर हैंड्स ऑन प्रैक्टिसिस करे रहिया आहिनि पंहिंजे लैब्स में, पंहिंजे कॉन्सेप्ट्स खे बहितर बणाए रहिया आहिनि। ही बायोलॉजी लैब आहे असांजी, जिते स्टूडेंट्स जेका आहे बायोलॉजी जो हैंड्स ऑन प्रैक्टिस करे रहिया आहिनि। ऐं ही प्रैक्टिकल्स वग़ैरह तव्हां ॾिसी सघो था, ही मटीरियल असां वटि अवेलेबल आहिनि हिते, जेके गवर्नमेंट ऑफ सिंध ॾिना आहिनि असांखे, ऐं तमामु लेटेस्ट जेका आहिनि। ऐं उनखां अलावा असां कुझु मॉडल्स वग़ैरह प्रिपेयर कया आहिनि ॿारनि, जेके स्टेम एजुकेशन आहे उनखे प्रोमोट कयूं पिया, ऐं ॿारनि खे असां कोशिशि कयूं पिया त इंक्वायरी बेस्ड जेका आहे लर्निंग ते कमु करायूं। तव्हां इहे प्रोजेक्ट्स ॾिसी सघो था ॿारनि जा।
हींअर असां रिसेंटली हिकिड़ो इंटरनल एग्ज़िबिशन करायो। Here is my biological model, the bacteria cell. The bacteria cell, it is a prokaryotic cell because it has not membrane bounding organelles. Its cytoplasm is filled with the bacteria cell. It has a DNA, ribosome, plasmid, cytoplasm, flagella. It is a ply. Ply is attached with the other bacteria cell. My name is Aisha, daughter of Muhammad Alamgir from class first year. This is animal cells. ये है सेल मेम्ब्रेन, आउटर मोस्ट लिविंग बाउंडिंग ऑर्गेनाइजल्स। इसके सम ऑर्गेनाइजम्स है माइक्रोकॉन्ट्रिया, प्रोक्सिज्म, न्यूक्लियस, न्यूक्लियर, एंडोप्लाज्मिक रेटिकुलम, स्मॉथ एंडोप्लाज्मिक रेटिकुलम, राइबोसोम, गोल्जी कॉम्प्लेक्स, साइटोप्लाज्म एंड प्रोक्सिज्म। माइटोकॉन्ट्रिया डबल मेम्ब्रेन ऑर्गेनाइजल्स, इट इज़ प्रेजेंट ओनली यूकैरियोटिक सेल्स। उमिर साहब इहो ॿुधाइजो त जीअं तव्हां ॿुधायो 811 हिते ॿार पढ़ंदा, तव्हां हाणे केतिरी गुंजाइश बची आहे ॿार? सर असां वटि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़ो क्लास वैकेंट आहे, उन में 35 स्टूडेंट जी स्ट्रेंथ हूंदी आहे असां वटि, त उहा ई असां वटि स्ट्रेंथ असां मेंटेन करे सघूं था फर्दर। उन खां पोइ असां सेकेंड शिफ्ट लाइ अप्लाई कंदासीं ऐं सेकेंड शिफ्ट में अगरि असां वटि एडमिशन्स वधीक पोटेंशियल आयो त असां सेकेंड शिफ्ट हिते स्टार्ट कंदासीं। ॿियनि ज़िलनि जा जेकॾहिं अचनि ॿार पढ़णु तव्हां वटि दाख़िला वठणु चाहिनि जी बिल्कुलु सर, असां हाज़िर आहियूं, असां पूरी सिंध खे ख़िदमत करण लाइ त हाज़िर पोइ हुनजी रिहाइश वग़ैरह किथे थो? सर हुनजी रिहाइश जो इहो आहे त असां वटि ACF खां को बि अहिड़ो प्रोविज़न न आहे, पर असां पंहिंजी ऑर्गेनाइज़ेशन खे बि रिक्वेस्ट कंदासीं, हुन खां अलावा उनजे पेरेंट्स खे बि असां रिक्वेस्ट कंदासीं ऐं कोशिशि कंदासीं त उन्हनि जे लाइ का अहिड़ी फैसिलिटी हिते अरेंज कई वञे जिते उहो ॿार जेका आहे रही सघे। तव्हांखे ACF पर ॿार जो फंड फराहम करे थी? जी बिल्कुलु। तव्हां ॿारनि खां का फ़ी नथा वठो? काई बि फीस न हूंदी आहे सर, इवन एग्ज़ाम फीस बि असां ॿारनि खां कोन वठंदा आहियूं, ACF प्रोवाइड कंदी आहे। दोस्तो हीउ जेको स्कूल आहे ढोरो नारो पीपल्स स्कूल कामरेड उमूमल मुसाफ़िर कैंपस, उन जे बारे में हीअ अॼु वीडियो हुई। स्कूल तव्हांखे असां विज़िट करायो, समूरो स्कूल त असां विज़िट न कराए सघियासीं, पर जेतिरो बि स्कूल विज़िट कराए सघियासीं। तव्हांखे कीअं वीडियो लॻी असांखे कमेंट सेक्शन में ज़रूरु आगाह कजो। पर हिते हिकिड़ो सुवालु आहे, सुवालु इहो आहे त बिल्डिंग बि गवर्नमेंट जी आहे, सिंध जे माण्हुनि जे पैसनि मां हीअ बिल्डिंग ठही आहे, तालीम खाते तरफ़ां ठाराई वई आहे, पोइ हुनखे का NGO छो पई हलाए? सिंध गवर्नमेंट जो तालीम खातो, उन जा टीचर्स छो नथा हलाइनि? छा उन्हनि में अहिड़ी सलाहियत न आहे? ऐं सलाहियत न आहे त छो न आहे? जेकॾहिं का NGO हलाए सघे थी त पोइ उहे जेके ॻरियूं पघारूं वठनि था, हाणे मिसाल जीअं साईं ॿुधायो त हिते जेके टीचर्स आहिनि 30, 35, 40, 45 हज़ार पघार उन्हनि खे मिलंदी हूंदी, पर जेके गवर्नमेंट टीचर्स आहिनि उन्हनि जूं घणियूं पघारूं आहिनि, लखें रुपया पघारूं आहिनि, उहे नथा हलाए सघनि। वॾी महिरबानी तव्हांजी।